दादा शाह जो शाह साईं कंवरराम साहब अॼु न यार जे चरणनि में पलव पायूं था। कंदो मुंहिंजो सतगुरु शहनशाह तां सभिनी जे मन जूं मुरादूं ज़रूर पूरियूं थींदियूं। आराम सां शांति सां वियो। बस जंहिंजे मन में जेका बि आस हुजे सा मन में उहा आस रखी करे ऐं पंहिंजे नेणनि में उन यार कंवरराम जी मूरत वसायो। जंहिंखे बि तव्हां देवता खे मञंदा हुजो उन जी मूरत पंहिंजे मन में वसायो। कंदो मुंहिंजो सतगुरु शहनशाह सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं थींदियूं। जंहिं बि भेण भाउ खे मुझे वीडियो सीडियूं खपन 3 वीडियो सीडी जो सेट जो कीमत है 120 रुपया। हेॾा पासे खां असांजो भाउ वेठो आहे उहो ॾे पियो। प्रोग्राम खां पोइ उहे वठी सघो था पर हींअर पलव में जा खावत खादी बलिया करी हे दातार दरत जा सब्र भरिया जेके भरिया ही आही हो बेली आसाऊ आही हो के तवा पारी हे मुझा दाता ओ मुझा वर्षीय वारा घोट मुझा साईं कंवरराम हे दातार हे तुझा बचना हे मुझा दातार तुझे दर जातास हे कोटा निवासी मुझा साईं माई भाई गजी करे तुझे दर ते खाली झोलियूं झले बीठा आहिनि। तिन जा पलव भरींदे प्रेम सां हो बेली पलव जिन पाया हाणे लाया सजाया प्रेमिन जा पहला जवे हे मुझा दातार हे साईं तुझे दर जो दास भाई परशुराम मुझा साईं उन्हीअ जे तई न्याणियूं गजी करे मुझा साईं उहे टे बचिड़ियूं ओ मुझा दातार खाली झोल चले पीछू आहिनि। मुझा साईं तोखे कसम आहे उन्हनि टिनी बचिड़ियुनि जो हे दातार ओ मुझा पहाड़नि ते रहण वारा मथां सभ खे ॾिसण वारा मुझा साईं उन्हनि टिनी न्याणियुनि जी बेली गोद में हे दातार रखड़ी बंधण वास्ते हिकिड़ो रांदी जे जहिड़ो भाव बख़्शीश कजो। मुझा साईं जे लिखियल आहे तब ॾिजो हे दातार जे न लिखियल आहे तॾहिं बि मुझा सखावत हो बेली ॾेई करे सिकड़ी
खरीदता है जो, तो मुझा होलसेल जा व्यापारी। हे मुझा साईं कंवर राम, जेॾो तुंहिंजो नालो आहे, मुझा साईं तुझे दर ते एतिरा ही मुझा दातार हे बचड़ा बीठा हिन। हे दातार न्याणियुनि जा भाग भला कजो दातार, ऐं सुहागन खे पंहिंजा सुहाग बख़्शे ॾिजो। वरी जिल जा पिरी परदेस में शल दिल जा पिरी मिलाइजो। कुंवारा मंगाए हो बेली मंगलन खे तूं मोर ॿधाए। वरी पणियलनि जा बेली पूरी पी घिड़ा लोड। आई मुसीबत मां हे मुझा दातार हे तुझे दर जी दासी। हे नंढड़ी बचड़ी सिमरन चांदवाणी, उहा न्यारी बि दातार पंहिंजनि हथड़नि सां हिक प्यार भरी चिठी हिकिड़ी अर्ज़ी मुझा साईं लिखी करे तुझे दर ते आई आहे। हे दातार तूने बचड़ीअ सिमरन खे उन्हीअ खे बि हिकिड़ो भाव बख़्शिश कजो। हेॾा तुंहिंजे दर जी दासी हिकिड़ी माता, हे दातार उहा अमर बि पलव थी पाराए त मुंहिंजा साईं संदसि बचड़ा, मुझा मालिक संदसि बचड़नि खे तकड़ में मंगाए ऐं झट में मोर मुकुट पहिराए करे उन्हनि बचड़नि खे। हे दातार बचड़े संतों जी अरदास, हे मुझा साईं उनजे बि मन जी पूरी कजोसि प्यास। मुझा साईं हे तुंहिंजा बचड़ा दातार, हे मुझा दातार हे कोटा निवासी तुझा बचड़ा। मुझा साईं हर साल वांगे हिन साल भी तुझो मेलो मल्हायो थन। हे मुझा दातार भाई गिरधारी पंजवाणी ऐं प्रभु दयाणी जी अरदास त मुझा साईं असांजे समाज खे सदाई अहिड़ी सुमत बख़्शे ॾिजो जो सदाई तुंहिंजा मेला लॻंदा अचनि। रहिजी अचे तुंहिंजनि बचड़नि जी तुंहिंजे हिन मेले में किन तन सां शेवा कई, किन मन सां, किन धन सां, त वरी किन अन जी बि शेवा कई। मुझा मालिक इन्हनि बचड़नि जूं ये शेवाऊं लेखे लगाए जो। ये मुझा दातार तुझन भजनन सां प्रेम कंदे मुझा साईं तुझन बचड़नि पंहिंजे पघर जे पोढ़े जे कमाईअ मां दातार हिन दास परमानंद प्यासीअ खे ख़र्चियूं ॾिनियूं आहिनि। हे मुझा दातार जंहिं बि खज़ाने मां इहा माया निकिती से खज़ाना सदा भरपूर रखजो। हिते जा बचड़ा सदाई सावा ढावा हुजनि, सदाई कौड़ीअ वल वांगे हो बेली वधंदा ऐं वसंदा रहनि।